बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सबक अरिड़हं। 6 दर्जे जी सिंधी किताब जो सबक अरिड़हं। मूमल राणे जी कहाणी, उन जा सवाल ऐं जवाब। सवाल: राजा नंद खे कहिड़ो औलाद हो? उन जो जवाब आहे: राजा नंद खे 9 न्याणियूं हुयूं। सवाल आहे: हिन पंहिंजो खज़ानो किथे ऐं कीअं लिकायो? जवाब: हिन हिकु जानवर जो शिकार करे उन जो ॾंदु हथु कयईं ऐं उन जी मदद सां पंहिंजो समूरो खज़ानो दरिया जे पेट में लिकाए छॾियईं। सवाल: बादशाह मूमल ते छो नाराज़ थियो? जवाब: मूमल सां हिकु जादूगर ठगी करे उहो ॾंदु वठी वियो, जंहिं करे बादशाह मूमल ते नाराज़ थियो। सवाल: सूमल काक नदीअ ते माड़ी छो अॾाई? जवाब: बादशाह जॾहिं मूमल ते नाराज़ थियो त सूमल आथत ॾिनसि त एतिरो खज़ानो आउं अव्हां खे गॾु करे ॾींदसि। उन करे सूमल काक महल ते माड़ी अॾाई। सवाल: राणे मूमल खे कीअं सुञातो? जवाब: मूमल जे वारनि मथां भंवर भेरा ॾेई रहियो हो। राणो सम्झी वियो त इहा ई मूमल थी सघे थी। सवाल: राणो मूमल खां छो कावड़जी वियो? जवाब: राणो सूमल खे मर्द सम्झी मूमल सां सुतल ॾिसी या सुम्हियल ॾिसी कावड़जी वियो। सवाल: राणे ऐं मूमल जो मौत कीअं थियो? जवाब: राणे ऐं मूमल जो मौत बाहि जे मच में थियो। ही असांजे सबक मूमल राणे जी कहाणीअ जा सवाल ऐं जवाब जेके असीं पढ़ियासीं।